उहे सरापा एहतियात करण अलामती बुख हड़ताल जेका आहे उहा नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां कान कई आहे। अचो साल में ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा छा मुतालबा आहिनि। कराइजो हीअ अलामती बुख हड़ताल कान कई आहे, छा मुतालबा शकील मंचा जो सदर सहवाग नवार का लाड़काणो असां सभ खां पहिरीं तव्हां साथ जा लख थोराइता आहियो जेके असांजे हक़ जो आवाज़ पहुचायो था। साईं जीअं त आयो आहे असां सां अकेली मां वारो कयो थो हिन सां जॾहिं कॾहिं पंहिंजनि खे नवाज़नि में जेको आहे पर असांखे कोन्हे थो पंहिंजनि ॿाहिरनि खे पंहिंजे मनपसंदि हटाए हींअर खे अॻियां थो वञे जेके हक़दार बुज़ुर्गनि खे पंहिंजा मनपसंदि प्रोमोशन ॾिए थो पियो उहे माण्हू असांखे असांजा मुतालबा 12 महीना पुराणा उहे ई साॻिया जॾहिं असां हिते प्रेस क्लब ते वेठा हुआसीं उहे ई साॻिया नदी पूरियूं असांजा 12 महीना पर अॼु बि असांखे उहे आदत नथा ॾिना वञनि पिया। असांजा बदतर मुलाज़िम कुझु कया अथनि बदतर मुलाज़िमनि खे असांखे बहाल नथो कयो वञे पियो। असांजी लाटकाणी जी पघार आहे जेका 1.5 महीने खां बंदि आहे उहा कोन थो ॾिए पियो। असांजे लाटकाणे नवाबशाह खे जेका पघार पोएं दफ़े ॾिनी हुई उहा कटौती करे ॾिनई जेका 75% पघार हली पर उन खां पोइ वरी 25% पघार हली जेको नाजाइज़ इस्तेमालु करे थो पियो। असां वटि जेके हिन जा कानून आहिनि मिठो कानून कारो कानून ते क़ाइमु कयो वेठो आहे। असांजा जाइज़ हक़ूक़ जेके आहिनि असांखे नथो ॾिए पियो। असांजा हक़ जेसिताईं असांखे न ॾींदो तेसिताईं असांजो एहतजाज वधी ऐं अॻिते हलंदो। असांखे अगरि जे हक़ हिते न मिलिया असांजा हक़ अगरि जे हिते न मिलिया असांखे डीपीसी जा प्रमोशन न मिलिया असांखे लेफ्ट सुपरवाइज़र जा आर्डर न मिलिया असांखे सनकोट जा आर्डर न मिलिया असांजे बदतर खे अगरि जे बहाल न कयो वियो डिप्टी प्रोस खे न हटायो वियो चेयरमैन ट्रांसपोर्ट खे न हटायो वियो मुख़्तियार खोखर खे न हटायो वियो तेसिताईं असीं कॾहिं बि हिन खां पोइ हिते कोन हटंदासीं। असांजा जाइज़ हक़ न मिलिया त असां ज़रदारी हाउस जो घेराव कंदासीं। असां नवाबशाह खां मार्च असां वज़ीर आला हाउस ताईं कंदासीं। असां पंहिंजा हक़ वठी पोइ इहा शराइत उथंदासीं।